रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी। पसंद जो पाणो कंदड़ जोड़े खे जान जो ख़तरो तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो हिंगोर जा वासी नारी युसरा पीरज़ादो कुंभ भरिसां ॻोठ कादिर दाद शेख जे रहवासी मुज़फ़र अली शेख सां गंबड़ जी कोट चगोरी में पसंद जो पाणो करे छॾियो। पसंद जो पाणो कंदड़ नारी युसरा पीरज़ादो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मुज़फ़र शेख सां पसंद जो पाणो कयो आहियां। मूंखे कंहिं बि अफ़वाह नाहे कयो, जंहिं बाद मुंहिंजा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे ॾेरनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस या मुंहिंजे ॾेरनि खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा माइट ऐं जिन जा मां नाला खयां आहिनि उहे ई हूंदा। मां अॼु सिंध DIG सखत SSP खैरपुर खां मुतालबो करियां थी त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघूं। मुंहिंजो नालो युसरा आहे। मां बशीर अहमद पीरज़ादे जी धीउ आहियां। मां पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां मुज़फ़र शेख सां निकाह कयो आहे। मूंखे कंहिं बि वर्गलायो या अगवा नाहे कयो। मां रानीपुर कोर्ट में 164 बि कराए चुकी आहियां। हाणे मुंहिंजा रिश्तेदार मुंहिंजे घर वारे ऐं मुंहिंजे ॾेरनि जा जान जा वेरी बणिजी चुका आहिनि, जंहिंमें मुंहिंजो चाचो मुमताज़ पीरज़ादो, मुंहिंजो पीउ बशीर अहमद पीरज़ादो ऐं सिद्दीक़ पीरज़ादो शामिल आहिनि ऐं ॿिया भाउर गनी बलीम मास्टर तालिब सहतो अमजद सहतो बि शामिल आहिनि, जेके असांखे मूंखे ऐं मुंहिंजे घर वारे ऐं मुंहिंजे ॾेरनि खे जान जी धमकी ॾेई रहिया आहिनि ऐं अगरि मुंहिंजे घर वारे या मुंहिंजे ॾेरनि खे कुझु बि थियो त उन में इहे शामिल